नादिम मीरपुर खास में तेज बरसात दौरान टाउन कमेटी मीर शेर मोहम्मद टालपुर के चेयरमैन की ऑफिस की छित धमाके से किरी पई। अमलो मौजूदाने तौर महफूज रहो। अधिक तफ़सील है असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी के रिपोर्टर तालिब शेर। जी तालिब, छा तफ़सील है? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर खास जे टाउन कमेटी मीर शेर मोहम्मद टालपुर जी जेका ऑफिस हुई उनजी छित जेको आहे तेज़ बरसातुनि सबबि धमाके सां किरी पई ऐं अमलो जेको मौजूद हो लेकिन अमलो महफ़ूज़ तौर ते बची वियो। चेयरमैन न हुअण करे जेको आहे अमलो ऐं चेयरमैन बची विया आहिनि। जॾहिं त रिकॉर्ड समूरो जेको आहे छित जे हेठां दॿिजी वियो आहे। जॾहिं चेयरमैन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त हुनजो इहो चवणु हो त हीअ इमारत जेका आहे अंग्रेज़नि जे दौर जी हुई ऐं असां जेको आहे उनजी मरम्मत करे आरज़ी तौर ते वेठल हुआसीं ऐं हालीअ जो हुई शिकार हुई ऐं ताज़ी जेको 2 ॾींहंनि खां बरसात जो वसकारो तेज़ पियो त छित जेको आहे ओचितो धमाके सां किरी पई ऐं जेको अमलो हो उहो महफ़ूज़ रहियो। जी तालिब,